अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जू'i व नक़्सिन मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, कुरान मजीद जूं 4 आयतूं सगरियूं अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कयूं आहिनि, जन जे बारे में इंशा अल्लाहुल अज़ीज़ कुछ मारूज़ात अर्ज़ कंदुसि। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू पंहिंजे प्यारे हबीब जे सदके मूं गुनाहगार खे शाल तौफ़ीक़ नसीब फरमाए जो मां तव्हांजी ख़िदमत में सही मफ़हूम ऐं सही ॻाल्हियूं पेश करे सघां। उन खां पोइ रब ताला जल जलालहू अमन वालू खां इहा बि दुआ आहे शर तव्हां असां ऐं सभिनी मुस्लमाननि ॿुधण वारनि खे अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। इस्लामी साल जो ही पहिरो महीनो आहे। 1418 साल गुज़री विया आहिनि महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिजरत खे। ही साल हिन महीने जे पहिरीं तारीख़ खां 1419 शुरू थियो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू ये दुनिया जे ॾींहंनि जो, महीननि, सालनि जो निज़ाम अहिड़े तरीक़े सां रखियो आहे जो तिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू इन्हनि ॾिहाड़नि खे, महीननि खे, सालनि खे, टाइम खे मान में पियो थो फेराए। ख़ुदा जो निज़ाम कुदरत जो जीअं असुल खां आहे तीअं आहे ऐं इहो ईअं हलंदो रहंदो। दुनिया जे तख़्ते ते मुख़्तलिफ़ हालतूं थींदियूं, मुख़्तलिफ़ सूरतूं पैदा थींदियूं। हर मुसलमान जंहिं चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उहो अल्लाह जे वहदानियत ते, नबी करीम जे रिसालत ते, क़ुरान करीम जे सचाईअ ते, इस्लाम जे हक़ानियत जे मथां ईमान आणण वारो अल्लाह पाक जे हर अमर खे हिकमत खां ख़ाली कोन समझंदो आहे। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू हर ॾिहाड़े खे, हर महीने खे
जुदा जुदा शरफ नसीब फरमायो आहे। मुहर्रम शरीफ़ जो महीनो आहे ऐं उन मुहर्रम शरीफ़ जो ही पहिरों जुमो आहे जेको पाण अदा करे रहिया आहियूं। मुहर्रम शरीफ़ खे तमामु घणनि फज़ीलतुनि सां सुञातो वञे थो, पर आम तरह सां आम मुस्लमान, आम ॿुधण वारो, थोरी हेठी नंढड़ी सतह ते सोचण वारो बसि इहा ई ॻाल्हि सोचींदो आहे त मुहर्रम शरीफ़ खे ख़ासि फज़ीलत जेका आहे उहा इहा ई आहे जो इमामनि सगोरनि सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम ऐं उन जे माइटनि, अज़ीज़नि, भाउरनि, पुटनि, उन जे मुरीदनि करबला जे मैदान में मुहर्रम शरीफ़ जे 10 तारीख़ अज़ीम कुर्बानी ॾेई इस्लाम जो घाट ऊचो कयो, बातिल खे झुकायो, हक़ जो नारो हयो। इन हिसाब सां, इन निस्बत सां माण्हू मुहर्रम शरीफ़ खे सुञाणनि था। असुल में इन जो हिकिड़ो वजह बि आहे, पर जेकॾहिं अवां तारीख़ खे गौर कंदो, रुगो करबला वारे वाक़े खे न, बल्कि करबला जे वाक़े खां अॻु जो जेको इस्लाम जो दौर आहे, आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे प्यारे नबी पाक ताईं, त इन दौर में बि अवां ॾिसंदो त मुहर्रम शरीफ़ जे महीने खे ख़ुदा तबारक व तआला कंहिं न कंहिं ख़ासि यादगार सां मौसूम फरमायो आहे। पर असां आम माण्हू ॿियूं ॻाल्हियूं विसारे छॾींदा आहियूं ऐं रुगो मुहर्रम शरीफ़ इमामनि जे महीने जे निस्बत सां यादि कयूं था। उन जो बि ख़ासि वजह आहे। उहो कहिड़ो आहे? उहो ख़ासि सबब ही आहे त पाण जन बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिं नबी करीम ते असां कलमो भरियो आहे, उन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं नबी जे औलाद सां, नबी जे खानदान सां हर मुस्लमान जी हिकिड़ी फितरती मोहब्बत आहे। ॾिसो, अवां जी मोहब्बत कंहिं दोस्त सां आहे, उहा इन जे करे आहे त हू तव्हांजो वफ़ादार आहे, तव्हांखे कंहिं वक़्त में कमायो हूंदो, अवां सां, अवां जे वॾनि सां हुन जा ताल्लुक हूंदा। इहा बि हिकिड़ी मोहब्बत आहे। मां तव्हां सां मोहब्बत कयां, मुंहिंजा जमायती आहियो, भाइर आहियो, दोस्त आहियो, मुस्लमान आहियो, हर जुमे ते ईंदा आहियो, इहा बि तव्हां सां मोहब्बत जो हिकिड़ो सबबु आहे। अवां जी वरी मूंसां मोहब्बत हुजे, अदा असांजो मौलवी आहे, असांखे कुझु ॻाल्हियूं 4 ॿुधाए थो, अहिड़े तरीक़े सां अवां दोस्ती ऐं मोहब्बत खे सोचींदा वेंदो त मोहब्बत कहिड़े न कहिड़े सबब जे करे कंहिं न कंहिं सां आहे। पर हर माण्हूअ जी पंहिंजे औलाद सां मोहब्बत, पंहिंजे भाउ सां मोहब्बत, पंहिंजे पीउ सां मोहब्बत अहिड़ी न हूंदी आहे जहिड़ी तव्हांजी मूंसां आहे या मुंहिंजी तव्हां सां आहे। उहा वरी ॿी नौयत जी मोहब्बत आहे, ॿिए क़िस्म जी मोहब्बत आहे। औलाद सालिहो आहे, निभागी आहे त बि मोहब्बत आहे। औलाद सोहणी आहे, कोझी आहे त बि मोहब्बत आहे। औलाद कम अचे या न अचे त बि मोहब्बत आहे। रिश्तेदारी, अज़ाज़त, मिटी माइटी में कहिड़ो बि नौयत जो मामिलो हुजे, पर उहा वरी ॿिए क़िस्म जी मोहब्बत आहे। त इन्हनि मोहब्बतनि में फ़र्क़ु आहे। फितरी मोहब्बत उनखे चइबो आहे जो को ज़ाहिरी सबब हुजे या न हुजे, का खूबी हुजे या न हुजे, को कमाल हुजे या न हुजे, का ॻाल्हि सम्झ में अचे या न अचे, पर मोहब्बत आहे छो त पंहिंजो आहे, करणी आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्त, हर हिकु माण्हूअ जी कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिंसां मोहब्बत आहे, पर नबी पाक जे ज़ात बाबरकात सां ऐं नबी जे औलाद सां हर मुस्लमान जी फितरी मोहब्बत आहे। असांजो नबी आहे, असांजे नबी जी औलाद आहे, तंहिंजे करे नबी ऐं नबी जे औलाद सां मुस्लमान पंहिंजे मोहब्बत खे ईमान जो हिसो भाईंदो आहे। जीअं ला इलाहा इल्लल्लाह चवणु, मुहम्मद रसूलुल्लाह चवणु इस्लाम जे लाइ, मुस्लमान हुजण जे लाइ ज़रूरी आहे, त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवे न त मुस्लमान कोन थींदो। त अहिड़े तरीक़े सां हर मुस्लमान पंहिंजे दिलि में इहो फ़ैसिलो कयो वेठो आहे, मौलवी हुजे, पढ़ियल हुजे, हाजी हुजे, हारी हुजे, वॾेरो हुजे, ग़रीब हुजे, नंढो हुजे, अनपढ़ियो हुजे, परहेज़गार हुजे, गुनहगार हुजे, भंगी हुजे, चरसी हुजे, मवाली हुजे,
पर मुसलमान जेकॾहिं आहे उहो दिल में सोचींदो आहे त नबी ऐं नबीअ जे औलाद सां मुहबत कलमे वांगुरु ज़रूरी आहे। जे कलमो मुंहिंजे लाइ ज़रूरी आहे, अहिड़े नमूने सां मूंखे नबी सां ऐं नबीअ जे औलाद सां मुहबत बि ज़रूरी आहे। भला मां सही थो चवां अलाए ग़लति थो चवां? अव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी न साईं? हाणे इन्ही फितरी मुहबत जे करे जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं नबी पाक जे औलाद सां असां मुसलमाननि खे आहे, पोइ जेकॾहिं उन नबी पाक जे औलाद खे जंहिंसां असांजी मुहबत आहे, मुहर्रम जे महीने में का तकलीफ़ अचे त पोइ इहो मुहर्रम त असां खां विसरंदो ई कोन्हे, विसरण जहिड़ो बि कोन्हे, विसारण जहिड़ो बि कोन्हे। ऐं ॿियूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे सभु असां विसारे इन हिकिड़ी ॻाल्हि खे सोचींदा अबा मुहर्रम अबा इमामनि जो महीनो, मुहर्रम कंहिंजो महीनो आहे? अबा इमामनि जो महीनो। बसि हिकिड़ी निस्बत आहे। पर मां तव्हांखे अॼु ॿुधायां थो त अल्हम्दुलिल्लाह इमामनि जो महीनो आहे, इहो असांजे फितरी मुहबत जे फ़ैसिले जे करे आहे। पर इमामनि जे महीने खां सवाइ हिन महीने खे अलाह ताला ॿिया शर्फ़ बि नसीब कया आहिनि। दुरूद पाक बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हल त मां तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه. वरी दुरूद पाक बुलंद आवाज़ सां اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه. अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात न जहान खे कायनात खे अल्लाह पाक इंसान जे लाइ पैदा फरमायो आहे। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, इन ज़मीन जो खलीफ़ो मां पैदा करण वारो आहियां। उहो अल्लाह पाक खलीफ़ो ज़मीन जो आदम खे पैदा फरमायो। अल्लामा तबरी, अल्लामा नववी, अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी, इन खां अलावा ॿिया जेतिरा बि मुहक़िक़ आलिम बुज़ुर्ग थी गुज़रिया हल, उन सभिनी पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू बि सभु मखलूक अव्वल में पैदा कई हुई। जिन अॻु में हुया, मलाइक अॻु में हुया, पखी अॻु में हुया, अर्श अॻु में हुया, जीत जना जानवर अॻु में हा, चौपाया जानवर, हर कायनात जी शइ अल्लाह पाक अव्वल पैदा कई आहे। इंसान खे अल्लाह पाक तमाम मखलूक खां आख़िर में पैदा कयो। यानी ईअं खणी सम्झ त इंसान अल्लाह जे मखलूक जो आख़िरी फर्द आहे। जिन्स जे हिसाब सां, नौ जे हिसाब सां अल्लाह साईं इंसान खे सभिनी खां बाद में पैदा फरमायो, ॿियूं सभु शयूं अॻु में। हाणे सभिनी इंसान मां पहिरों इंसान आदम अलैहिस्सलाम आहे। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़मीन ते खलीफ़ो मोकिलियो आहे। पर इन ख़िलाफ़त खां अॻु में अल्लाह पाक आदम खे जन्नत में रहायो आहे, सजदा कराया, मलाइकनि सां गॾिजी अल्लाह पाक मथे जन्नत में उनखे सैर कराया। अल्लाह पाक जे अमर सां वरी दाणो खाए थो। ज़मीन ते जमल आदम अलैहिस्सलाम लही आयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त दीद, ईअं सम्झ त जेको ज़मीन जो ख़लीफ़तुल्लाह आहे, अल्लाह जो ख़लीफ़ो थी करे ज़मीन ते अचण वारो आदम अलैहिस्सलाम आहे। ज़मीन जे तख़्ते ते जंहिं ॾिहाड़े हुन जा पेर लॻा आहिनि उहो मुहर्रम जो महीनो हो, 10 तारीख़ हुई। सम्झ में ॻाल्हि आई? ज़मीन ते लथो, महीनो कहिड़ो? तारीख़। हालांकि तारीख़ जो तयन महीननि जा नाला इल्म वारा चवंदा त बाबा माण्हुनि रखिया, माण्हू इहो पहिरियों आहे, माण्हू इहो पहिरों आहे। पोइ कीअं मुहर्रम थियो, कीअं 10 थी? जॾहिं मुहर्रम जो तयन या तारीख़ जो महीननि जो माण्हुनि कयो त माण्हू पहिरों, पहिरीं तारीख़ 10 तारीख़ या किथां मोली सां वठाई आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह जे इल्म में हर शइ आहे। अल्लाह जे इल्म में त हर शइ आहे न सही।
असां जंहिं शइ जो अॼु नालो रखियो आहे त हीअ लठ आहे, पर जॾहिं लठ न हुई पर हिन जो नालो, हिन जो वजूद, हिन जी जिन्स अल्लाह पाक जे इल्म में अॻे हुई। मुंहिंजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक जे रोशनी मां इहो मालूम थी रहियो आहे त पहिरों पहिरों इंसान दुनिया जे तख़्ते ते यानी आदम अलैहिस्सलाम आयो आहे, भलारो महीनो मुहर्रम शरीफ़ जो आहे। उन खां बाद में तारीख़ बि ॾही आहे। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू उन खां बाद में हिन महीने खे शरफ नसीब फरमायो आहे। नूह अलैहिस्सलाम खे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, प्यारा नूह नबी तोखे बेड़ो ठाहिणो आहे, काफ़रनि मां जान छॾाइणी आहे, काफ़रनि खे मूंखे गर्क करणो आहे, तोखे ऐं तुंहिंजे मुरीदनि खे मूंखे बचाइणो आहे। इन तूफ़ान में तुंहिंजो बेड़ो मथे हलियो वेंदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो 40 ॾियारा मथे पाणीअ में तरंदो रहियो आहे। 40 ॾींहंनि खां बाद में अल्लाह पाणीअ खे हुकुम कयो आहे, जीअं निकिते हे ज़मीन मां तीअं वापसि वञो। पाणी वापसि वञणु शुरू थियो आहे। नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो पाणीअ मां लही ज़मीन जे मथां टिकियो आहे। उहा बि मुहर्रम शरीफ़ जी 10 तारीख़ हुई। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में वियो आहे। 40 ॾियारा मच्छीअ जे पेट में आहे। पढ़ंदो रहियो आहे, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह जो नबी इम्तिहान में अची वियो आहे, मच्छीअ जे पेट में 40 ॾियारा रहियो आहे। अल्लाह जे अमर सां कीअं पे खाधई, कीअं पे साहु खयई, कीअं पे जेरो रहियो। आख़िरकार 40 ॾींहंनि खां पोइ रब राज़ी थियो आहे। मच्छी दरिया जे किनारे ते अची हुनखे ओगाछे ॿाहिरि कढियो आहे। जेरो जो जेरो आयो आहे, मच्छीअ जे पेट मां सलामती सां निकितो आहे। इहा बि मुहर्रम शरीफ़ जो महीनो ऐं 10 तारीख़ हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे मुक़ाबले में आ। फिरौन सां सालनि जा साल विढ़ंदो रहियो, मुक़ाबला कंदो रहियो हो, जादूगर भाए थो। अल्लाह जो नबी पंहिंजा मोजज़ा ॾेखारे थो। आख़िर हलंदे हलंदे उहो बि ॾिहाड़ो अची वियो जो अल्लाह पाक उन ज़ालिम बादशाह खे दरियाह में ग़रक़ कयो आहे। ऐं मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक कामयाबी अता फरमाई आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल करे फिरौन खे ग़रक़ कयो ऐं मूसा अलैहिस्सलाम खे फतह याबी ॾिनी। उहा बि मुहर्रम शरीफ़ जे महीने जी 10 तारीख़ हुई। त मुहर्रम शरीफ़ तारीख़ जे हिसाब सां मां ॾिसंदो त घणा यादगार पाण सां खणी आयो आहे। करबला जो वाक़ियो बि मुहर्रम में थियो, पर हाणे इहे वाक़िया असांखे यादि ई न आहिनि। हालांकि वाक़िया पंहिंजे जॻह ते अहम वाक़िया, इन्हनि जी अहमियत खां माण्हू इनकार नथो करे सघे। मां जेकॾहिं हिन तफ़सील में वञा, मुहर्रम ऐं 10 ताईं अॼोको सॼो जुम्मो रुगो तारीख़नि ॿुधाईंदे गुज़री वेंदो। मां रुगो मुख़्तसर मोटा मोटा वाक़िया तव्हांखे ॿुधायां थो, पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद हज़रत इमाम हुसैन जे क़ुर्बानी खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। इमाम हुसैन आली मक़ाम क़यामत ताईं हिकिड़ो अहिड़ो दस्तूरुल अमल छॾियो आहे, हिकिड़ो अहिड़ो तरीक़ेकार छॾियो आहे जेको जंहिंजे दिलि में राईअ जे दाणे जेतिरो बि ईमान हूंदो, उन ईमान जे रोशनी में उन दस्तूरुल अमल ते जेकॾहिं अमल कंदो त इंशा अल्लाह ताला हू ईमान वारो कामयाब आहे, नाकामी हुन जे वेझो ईंदी कान। पर मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, इमाम हुसैन जो वाक़ियो तफ़सीली आहे। इमाम हुसैन जे वाक़े में तमामु घणो तफ़सील आहे। वाक़ियातन किस्सा हल, इमाम हुसैन जा फज़ीलतूं फ़ज़ाइल हल, इमाम हुसैन जी शहादत आहे, इमाम हुसैन जे बचड़नि जी शहादत आहे, इमाम हुसैन जे भाउरनि जी शहादत आहे, इमाम हुसैन अली मक़ाम जे मुरीदनि जी शहादत आहे, इमाम हुसैन अली मक़ाम जे हज़रत हुर्र जी शहादत आहे, हज़रत अली असग़र जी, अली अकबर जी शहादत आहे। तमामु तफ़सील घणो आहे। इंशा अल्लाह ताला फ़क़ीर खे ख़ुदा तौफ़ीक़ ॾींदो जो मां तव्हांजे ॾाढो बयानु कयां। पर मुहर्रम शरीफ़ सां, मुहर्रम जे पहिरीं तारीख़ सां हिकिड़े ॿिए वाक़े जो बि ताल्लुक़ आहे। दिलि थी चवे त अॼु उहो ॿुधायां। मुहर्रम शरीफ़ जो इमामनि जो वाक़ियो ईंदो इंशाअल्लाह। हयातिया ते पहिरों जुमो आहे, अञा 3 जुमा पिया आहिनि जेके जहिड़ा हयाती हूंदी त पिया ॾोरींदासूं, जे हलिया वियासूं त ख़ुदा जी मर्ज़ी आहे। पर उमेद ते जहान ॿधल आहे। 3 जुमा तफ़सील सां ॿुधो। अॼु ॿुधो उन जवान जो वाक़ियो जेको अल्लाह जे दरगाह मां अल्लाह जे हबीब घुरी वरितो आहे। मुहर्रम जे पहिरीं तारीख़ हज़रत उमर साईं जी शहादत आहे। सम्झो था? मुहर्रम जे पहिरीं तारीख़
चंड बीठो आहे, इस्लामी साल जी शुरूआत थी आहे, इस्लाम जो साल जो सिज उभरे थो। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालु अमन वालो जो पाक बानो, अल्लाह जे हबीब जो सच्चो आशिक, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो परवानो, मुझे मिठड़े मोहम्मद अरबीअ जो सहरो, जंहिंखे नबी पाक अल्लाह जे दरगाह मां घुरी वरितो आहे। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह चवंदा हुआ, फरमाईंदा हुआ त मुंहिंजा ख़लीफ़ा टे क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे ख़लीफ़ा जन खे मूं ख़िलाफ़त ॾिनी, ॿिया उहे मुंहिंजा ख़लीफ़ा जन मूंखां ख़िलाफ़त घुरी, टियों मुंहिंजा उहे ख़लीफ़ा, हज़रत रोज़े वारो फरमाए थो, जन जे लाइ मूंखे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरगाह मां इल्हाम थियो त मोहम्मद राशिद हिन खे ख़लीफ़ो बणाए। पाण फरमाईंदा हुआ ख़लीफ़ो कहिड़े वारो? ख़लीफ़ो महमूद निज़ामानी क़ौम जो आहे। पाण फरमाइनि था उन्हनि ख़लीफ़नि में जो आहे जंहिं ख़लीफ़े जे लाइ मूंखे रब जे दरबार मां इल्हाम थियो, मां रब जे चवण सां उनखे ख़िलाफ़त अता फरमाई। ऐं मुंहिंजा अदा कंहिंजी तक़दीर में लिखियल आहे। को तबलीग ॿुधी आयो आहे, को क़ुरान ॿुधी आयो आहे, को मोहम्मद जा मौजज़ा ॿुधी आयो आहे, को हुज़ूर जो हुस्न ॾिसी आयो आहे, को नबीअ जो अख़लाक़ ॾिसी आयो आहे, को कहिड़ी ख़ूबी ॾिसी आयो आहे, त को तबलीग ते आयो आहे, को कंहिं ॿिए जे सलाह सां आयो आहे, ॿिए जे मशवरे सां आयो आहे, ॿिए जे सम्झाइण ते आयो आहे। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात जे महबूब जी दरबार में टोलनि जा टोला मुस्लमान थींदा विया, ईमान आणींदा विया, पर वाह उमर फारूक तो जो मक़ाम ऐं मर्तबो आहे। मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात बाबरकात अल्लाह जे दरगाह में हथड़ा खणी दुआ थो घुरे, अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बि उमर बिनल ख़त्ताब। ओ मुंहिंजा मौला, मां तुंहिंजो हबीब आहियां, जग मुंहिंजे लाइ जोड़ी, 1.25 लख नबीअ जो सरदार मूंखे बणाई। मां न चाहां आसमान ज़मीन को न थिए हा, अर्श फर्श को न थियनि हा, मूंखे आख़िरी नबी बणायो थी। मां प्यारे नबीअ जी का दुआ रद्द को न कंदो आहियां, पर अॼु मां ख़ासि तोखां अंगल करे घुराए थो, उमर बिन ख़त्ताब, ख़िताब जे पुट उमर खे मुस्लमान करे मां मोहम्मद ॾे मोकिल त इस्लाम जी ताईद थी पवे। वॾी ॻाल्हि आहे साईं, का मामूली ॻाल्हि कान्हे। आम तरह सां वीचारा आलिम दरवेश चवंदा हुआ त ॿिया सभु मोहम्मद जा मुरीद हुआ। चओ अबा छा हुआ? अबू बकर मुरीदा, उस्मान मुरीदा, अली साईं मुरीदा, हसन साईं मुरीदा, हजरत हुसैन साईं मुरीदा, हजरत अबू ज़र गफ़ारी मुरीदा, हजरत सलमान फारसी मुरीदा, हजरत बिलाल मुरीदा। अहिड़े तरीक़े सां सभु मुंहिंजे मोहम्मद करीम जा सहाबी मुरीद हा, पर हजरत उमर मोहम्मद करीम जी मुरादा चाहे मुस्तफ़ा जी ॾाढे त चओ छाहे, ज़ोर सां चओ, मोहम्मद अरबीअ जी मुरादा, मुस्तफ़ा जे दिल जी तमन्ना आहे, ख़्वाहिश आहे। ॿियनि खे ख़्वाहिश आहे त मुस्लमान थियूं, पर हज़रत उमर जो भाग ॾेखारियो जो मुंहिंजो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाहिश पियो ॾेखारे, ऐं मुंहिंजा मौला मां तोखां घुरी थो वठां पियो हज़रत उमर खे मुस्लमान बणाए। ऐं रुॻो ईअं चवे हा त मुस्लमान बणाए न, पर वधाए लफ़्ज़ अचे थो अय्यिदिल इस्लाम, मुस्लमान त हुनखे बणाए, पर हज़रत उमर खे इस्लाम जो ताईद कंदड़ बनाए, इस्लाम जी बाह बणाए, इस्लाम जी कुवत बणाए, इस्लाम जी ताक़त बणाए, इस्लाम जो बाज़ू बणाए, इस्लाम खे कुल्हेजण वारो बणाए, इस्लाम जो ताईद कंदड़ बणाए। ऐं मुंहिंजा अफ़सोस जो मक़ाम आहे जंहिंखे मोहम्मद करीम मुअय्यिदुल इस्लाम सॼे इस्लाम जो ताईद कंदड़ सॼे, अॼुकल्ह जो हथ ठोकियो मोमिन वरी उनजी गिला पियो करे, जंहिंखे न वुज़ूअ जी ख़बर, न तहारत जी ख़बर, न पाकाईअ जी ख़बर, न पलीअते जी ख़बर, भंग जे कूंडे पीअण खां पोइ ज़ाल जी बि ख़बर कान, धीअ जी ख़बर बि कान, माउ जी ख़बर बि कान, पुफीअ जी बि ख़बर कान, हिलाल जी ख़बर बि कान, हराम जी ख़बर बि कान, जंहिंखे कलमे जी बि ख़बर कान्हे का, इस्लाम सां टके जो बि वास्तो कोन्हेसि, उहो भंग जो कूंडो पी अहिड़े शख़्स जी गिला करे, अहिड़े खे घटि वधि ॻाल्हाए जंहिंखे मोहम्मद अरबी इस्लाम जो मुअय्यिद थो सॾे। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहा मुस्तफ़ा जी दुआ क़बूल थो फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, नबी जी दुआ रद्द न थींदी आहे,
मां तव्हांखे अॻे जुमे ते सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जे ज़िम्न में ॿुधायो हो, शायदि यादि हुजेव। आहे असां मुस्लमान खे वेसर जो मर्ज़, पर वरी बि यादि करायां त ख़लीफ़ा असांजा माण्हू वात फाड़े अदा ख़लीफ़ा हा ख़लीफ़ा छा चवंदा आहिनि? ख़लीफ़ा हा ख़लीफ़ा। काॾे ख़लीफ़ो काॾे पुट, काॾे ख़लीफ़ो काॾे औलाद, ख़लीफ़ा। मां तोखे मिसाल ॾिनो हो त मखदूम साहब जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झ, पीर साईं पादारे जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झो त को महर आहे त को मंगरियो आहे को राजड़ आहे। भिटाई जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झो, हज़रत सुल्तान औलिया जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झो, कलंदर शाहबाज जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झो। उहे ॿियनि क़ौमुनि जा थी सघनि था, को ॾाहिरी हूंदो, को राजड़ हूंदो, को महर हूंदो, को मंगरियो हूंदो, को ओठो हूंदो, को कहिड़ी क़ौम जो हूंदो। इहे ॿियनि पीरनि जा ख़लीफ़ा ईअं हा, पर मुहम्मद अरबी जा जेके ख़लीफ़ा तूं नफ़रत सां चवंदो आहे ख़लीफ़ा, उहे ख़ाली ख़लीफ़ा कोन हा, पर मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जा मिट हा। ॿुधो हुई न हज़रत उस्मान लाइ, ॿुधो हुई न। हाणे तुंहिंजो इम्तिहान थो वठां, विरांडे वारा ॿुधाइजो, ॿिया न। हज़रत उस्मान नबी पाक जो छा थींदो हो माइटीअ में? ख़ैर भला तव्हां ई खणी ॿुधायो। साईं तव्हां त रोज़ पिया पढ़ायो, उस्ताद पियो ॿुधाए, उस्ताद खे त ख़बर आहे। बिसरी वियो न? पुफीअ जे धीउ जो पुटु। पोइ जे चवंदा आहिनि अचई थी गुज़ारत अचे अचे, पोइ चवंदा 40 जुज़ लॻी गुज़ारत ॾई। असांजे पहलवान मीर अली पुफीअ जे औलाद में शामिल त कयो, पर थोरो हेठि वञे हा त कमु सवलो थी पवे हा। पुफीअ जे धीउ जो पुटु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुफीअ जे न्याणीअ जो माना पुफाट जो पुटु आहे। ऐं ॿिए पासे रुगो पुफाट जो पुटु कोन्हे, मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो बि आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहुरो, पर उन सां गॾोगॾु नबी पाक अलैहिस्सलाम जो छहों ॾाॾो ऐं हज़रत अबू बकर जो ॾाॾो साॻो आहे। हज़रत अली नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो, वरी चाचे जो पुटु बि आहे। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा प्यारा भाउ वज़ीर हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾंग में नबी पाक अलैहिस्सलाम जो साउट्री सौट आहे। हिकिड़ो हूंदो आहे सॻो सौट, ॿियो हूंदो आहे सौटाणे सौट। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी पाक घरवारी हज़रत बीबी हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी करीम जी कुंवार आहे, पर हज़रत अमीर उमर जी न्याणी आहे। हज़ूर करीम अलैहिस्सलाम जो सहुरो बि थिए थो त मुंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौटाणे सौट बि थिए थो। अॼु यादि आयो आहे बिजली वारनि खे, बस था सलात मुंहिंजे नबी दे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान, जेके नबी करीम जे ज़ात बाबरकात सां मिटी माइटीअ जी निस्बत आहे। हाणे उहा निस्बत पंहिंजी जॻह ते, पर मां हिकिड़ो सुवाल तोखां कयां थो, पंहिंजे ईमान सां ॿुधाइजां। भली नबी पाक जो सहुरो न हुजे, हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट न हुजे, नबी करीम जे ज़ात बाबरकात जो न्याणो न हुजे, महबूब पाक अलैहिस्सलाम जे खानदान मां के
पर मुझे महबूब मोहम्मद अरबियता कुर्बान थियण वारो आहे, इश्क रखण वारो आहे, प्यार करण वारो आहे, बच्चा घोर करण वारो आहे। सीने जे मथां मणनि जा मण पत्थरनि जा रखजी अचण, ज़ुबान निकिरी अचे, पोइ मुंहिंजा दा उमैया बिन खल्फ हुनखे मारे धक हणे, उनजी ज़ुबान ते जारी आहे अहद 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 अहद, रब हिकु आहे, रब हिकु आहे, रब हिकु आहे। ओ उमैयो चवेसि कहिड़ो रब हिकु आहे, कहिड़ो रब हिकु आहे, कहिड़ो रब हिकु आहे। असां त 360 ठाहियूं वेठा आहियूं। उहो जवाब थो ॾे, सीनो हुनजो पत्थरनि सां भरपूर आहे, गरम ज़मीन ते सुतो पियो आहे, पर चए पियो अहद उहो अहद आहे जंहिं मुंहिंजे मुहम्मद खे नबी बणाए मोकिलियो आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अची उतां लंघियो आहे। जमल ॿुधई अहद अहद मथां बीही रहियो आहे, चवे थो हुव युंजीका, ओ अदड़ा तुंहिंजे सीने ते पत्थर रखिया पिया हल, मारई तो मैयो, पर तुंहिंजी ज़ुबान अहद अहद सां पई ॿोले। मां तोखे चवां थो, जवाब ॾियां थो, जंहिं अहद रब जी तो दामन झली आहे, जंहिं रब करीम जे पुठियां लॻी पियो आहे, हुव युंजीका, इहो ई तोखे हिन भागे खां छॾाईंदो। दोस्तो अज़ीज़ो, नतीजो छा निकितो आहे? उनखे ख़रीद कयो वियो आहे। ख़रीद करण खां अॻु में मुस्तफ़ा सां सलाह कई वई आहे, या रसूल अल्लाह, उमैयो फलाणे खे मारे थो, मारे मारे रद्द करे छॾियो आहे, ज़ुबान ॿाहिरि निकिरी आई आहे, पर अल्लाह रसूल जी दामन को नथो छॾे पियो। मुंहिंजी दिलि थी चवे त जेतिरा ॾोकड़ उमैयो चवे, जेतिरा पैसा चवे से ॾियां, पर इनखे आज़ाद करायां, छॾायां, तूं मुस्तफ़ा छा थो जवाब ॾे? हबीब चवे थो, अबू बकर उनखे आज़ाद कराए, छॾाए, पर अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो, मां मुहम्मद इन में आधारो थो हिनखे बणायां। ख़रीदार थो बणजांसि। अबू बकर सिद्दीक़ पैसनि जी थैली भरे खणी वियो आहे। उमैया हिन ग़रीब खे छॾ, पैसा जेके चवे से ॼाण। जे कहिड़ा पैसा ॾींदे? जे तो पैसा न खपनि, तो वटि जेको फलाणो ग़ुलाम आहे, मजूसी आहे, सोहणो आहे, लख कमाए ईंदो आहे, अरब पूरे में हुन जहिड़ो वापारी कोन्हे, सरो बदर सौदो करी त हे तोखे मां कोझड़ो ग़ुलाम ॾियां, पाण वारो क़ाबिल ग़ुलाम मांखे ॾे। अबू बकर पैसा खणी वञ, पैसा नथो वठां, मांखे ग़ुलाम ग़ुलाम ते सरो बदर ॾे। हुन उमैये खे पक्का त हिन जो क़ीमत मुल ग़ुलाम जी आहे कान, हे जेको कि मां मारियां थो इहो त बिल्कुलु बेकार आहे, कम जो बि कोन्हे, कोझड़ो बि आहे, शक्ल जो सादो आहे। अबू बकर पक सौदो कोन कंदो, पर हज़रत अबू बकर सीने ते हथ रखी चवे थो, हे त हिकिड़ो ग़ुलाम सुहिणो आहे जेको क़ाबिल आहे, मां वटि कम करण वारो आहे। इन जहिड़ा हज़ारे ग़ुलाम हुजनि त बि हिन जे वार वार तां कुर्बान करे हिनखे आज़ाद कराईंदुसि। उमैये चयो न, तव्हां अबू बकर फिरी वञे, तकिड़ो तकिड़ो ताड़ी, जीअं ताड़ी लॻी वई आहे, ताड़ी ॾे, हथु ॾे, हथु ॾे, हथ थियो, ताड़ी लॻी, फ़ैसिलो थी वियो। हुन पंहिंजो ग़ुलाम अबू बकर हुन जे हवाले कयो आहे, ऐं उहो जेको मार पियो खाए, कोझड़ो ग़ुलाम, ग़रीब ग़ुलाम, उनखे अबू बकर पंहिंजे तरफ़ विहारे। उमैयो थो चवे, केॾो बेवकूफ़ आहे अबू बकर, अॻे त सियाणो हूंदे हे मुस्तफ़ा ते जॾहिं लाकू कलमो भरियो थी, चरियो थी वियो आहे, जो हे ग़ुलाम कहिड़ो ॾिनो थी, कहिड़ो वरितो थी, ॾिठी वाची कसु खाधी थी। अबू बकर थो चए, तोखे ख़बर न आहे, जेको ॾिनो थमाए दुनिया कमाईंदो, दौलत कमाईंदो, वापार कंदो, तजारत कंदो, पैसा घणा आणे ॾींदो, शक्ल जो सुहिणो आहे, क़ाबिल आहे, पर पिछाड़ी नतीजो न पतो जहन्नमी आहे, मजूसी आहे, काफ़र आहे, वेंदो दोज़ख में। मां जेको तोखां वरितो आहे ग़रीब आहे, पैसा कोन आणे ॾींदो, ॾोकड़ कोन आणे ॾींदो, पर आहे मुंहिंजे मुहम्मद जो आशिक़। मां तोखां सौदे में चढ़ी वियो आहियां, इन जे करे जो मां तोखे जहन्नमी ॾिनो आहे, तोखां जन्नती ख़रीद कयो आहे, ऐं तोखे ख़बर कान्हे का ओ मुस्लमान, हो केरु आहे? हो सुहिणो बिलाल आहे। केरु आदा हो? ॾाढे त चइजां, उहो बिलाल जो हज़रत उमर जहिड़ा जवान बि चवंदा हुआ, या सैयदी बिलाल, ओ मुंहिंजा साईं बिलाल। छा चवंदो हुउसि? साईं बिलाल। हुन में कहिड़ी खूबी अदा? हुस्न हो, क़ाबिलियत ही, ज़बान जो सुठो हो? न, ज़बान बि अहिड़ी सादड़ी आहे
जो अशहद बि नथो चई सघे, असहद असहद, हाँ असहद, सम्झो था न साईं, असहद थो चवे, अशहद बि नथो चवे, पर हुनजी ज़बान खे बातड़ो बनायो ख़ुदा पाक, तोड़े ज़बान बातड़ी आहे। पर मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात खे माण्हुनि चयो, साईं तुंहिंजी नबूअत जो वॾो चर्चो आहे, तुंहिंजी मस्जिद जो वॾो शान आहे, परे परे खां वफ़द अचनि था, बांगो को सुहिणो हुजे, मस्जिद भली, नबी भलो, मुअज़्ज़िन बि भलो हुजे, हे बातड़ो आहे, ॿियो को रखजा। हुज़ूर फरमाइनि था तव्हांजी मर्ज़ी आहे पर मज़ो ॾिसजो। ठीकु आहे, तव्हांजी सलाह कोन थो मोटाया पर मज़ो त ॾिसजो। ओ बिलाल लब्बैक या हबीब ज़ुल जलाल, अॼु तुंहिंजी ड्यूटी ख़तम आहे, सुभाणे हज़रत उमैयो बांग, सुभाणे फलाणो साहबी बांग ॾींदो, उनखे मां मुक़ररु फरमायो आहे, छाजे करे त उनजो आवाज़ मथे आहे, उनजी ज़बान तमामु ऊची आहे, फसीह ज़बान जो आहे, तोखे हटायो थो वञे पियो, चई केवल तुंहिंजी मर्ज़ी, मां त साईं जे अमर जे पुठियां आहियां। हज़रत बिलाल जी आदत हूंदी जो बांग चवंदो हो, हबीब ॾे आङुर खणी चवंदो, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, मुंहिंजे हबीब उनखे हटायो आहे, इब्ने उम्मे मक्तूम खे मुक़ररु कयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त बिलाल पंहिंजे ज़ुबान खे झले वेही रहियो आहे, फजर जी बांग ॿिए खे ॾिनी आहे, सुम्हणीअ ते फ़ैसिलो थियो आहे, जान वञी सुतो आहे, बिलाल ज़ुबान छिके वेठो आहे त ॿिए बांग शुरू कई, ॿिए बांग शुरू कई, इहा ज़बान कटिया जंहिं ज़बान मूंखे मुस्तफ़ा जे नौकरीअ तां हटायो आहे। हिकिड़े पासे ज़बान झलियो वेठो आहे, ॿिए पासे नओं बांगो सॼी राति पंहिंजे निड़ीअ खे पियो ठाहे, ख़ुशियूं पियो करे त मां मुअज़्ज़िन आहियां, सुम्ही सुम्ही थकिजी पियो आहे। रब थो चए दुनिया वारनि जी हिकिड़ी मर्ज़ी आहे, मां रब जी ॿी मर्ज़ी आहे, राति खे लंबो करे छॾियां थो, जेसी बिलाल बांग न ॾींदो मां रब सिज कोन उभारींदुसि। ओ मुंहिंजा विछड़ा भाउ अज़ीज़, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, अल्लाह जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जे ख़िदमत में सारी रात सुम्ही सुम्ही माण्हू मोटी आया, माण्हुनि जूं निंड्रूं मुंहिंजा प्यारा दोस्त पूरियूं थियूं, सुम्ही सुम्ही पासा सूर पिया कनि, राति लंबी खुटे कान थी, ॿारनि में बरड़ाट हुजे, मायूं परेशान थियूं, ढगा बुख उञ में रड़ियूं पिया कनि, जानवर परेशान हुआ, अखियूं जो माण्हू पटनि त सिज साॻी, चंड पंहिंजी साॻी जाइ ते, सितारा नखट पंहिंजी साॻी जाइ ते, उहा सोमणीअ वारो वक़्तु गंढियो पियो आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जे दरबार में माण्हू आया, अज़ी हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, अवां पाण तया मुसीबत ॻोल्हे वरिती आहे, असुल ॻाल्हि इहा अथव जो मां रब करीम जी ज़ात बाबरकात जे दरबार में दुआ घुरी आहे। रब मूंखे चवे थो मुंहिंजा हबीब भली भला भला कारी हुजनि, वॾे आवाज़ वारा हुजनि, पर हज़रत बिलाल जेसी ताईं बांग न ॾींदो सिज कोन उभरंदो। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, बिलाल वणई थो अलाए कोन, मोहब्बत थी न, माइट त कोन्हे नबी साईं, अदा कुरैशी बि कोन्हे, अरब बि कोन्हे, ईअं न साईं, छो थी मोहब्बत त हुनजी रसूलुल्लाह सां मोहब्बत। बस मां तोखे इहो सोचे सम्झाए छॾियां त तूं जंहिं बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो सोचींदो कर त मुंहिंजे नबी जो ग़ुलाम आहे त अखियुनि ते आहे, माइट आहे, चाचो आहे, सौट आहे, अबू लहब कहिड़ो, तब्बत यदा अबी लहब व तब्ब मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रातुहु हम्मालतल हतब फी जीदहा हब्लुम मिन मसद। और मुंहिंजा प्यारा दोस्त क़यामत ताईं क़ुरान हूंदो, पर अबू लहब जी गिला लिखी पई आहे, ख़ुदा ताला हुन जे लाइ चए पियो अबू लहब बर्बाद, हलाक, तबाह, ख़तम थी वियो। अल्लाह मिटनि खे कोन ॾिसंदो आहे, माइटनि खे कोन ॾिसंदो आहे, रब ॾिसंदो आहे त कंहिंजे दिलि में मुंहिंजे हबीब जी मोहब्बत आहे।
बेटा इसे चवंदो आहे संग पसी सर हो नथी मता हो त न पहजो कन दरन मथा दादलियूं कई राणियूं रत रड़न कुठियूं कुसदियूं केतिरियूं अॻियां बानियूं बारो चन पोइ आउशल वीदस ॾांहुं पिरन जो मुंहिंजा हॾा बि हलंदा हो तॾे दुरूद मुंहिंजे नबी कंदे बुलंद आवाज़ आहे اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وسلم ترى صلاة بجابي بتقول मुसलमान वटि मेयार हुजे मोहब्बत छा हुजे मेयार बा बस मोहब्बत आहे नबी सां पोइ केर बि आहे ईअं न साईं महबूब जो गुलाम आहे पोइ भली हबशी बिलाल छो न हुजे सुहैब रूमी छो न हुजे सलमान फारसी छो न हुजे हज़रत अबू बकर छो न हुजे उमर फारूक छो न हुजे मां रुगो ॻाल्हि इहा थो कयां त मिट त हुआ अज़ीज़त हा पर इन्ही जे करे मां तोखे इहो मिसाल ॾेई सम्झायो त तुंहिंजो असांजो ईमान इहो हुजे त मिटी माइटी वारी ॻाल्हि न सोचींदो कर महबूब पाक जे ज़ात बाबरकात जो आशिक़ आहे पोइ केर बि हुजे असांजे सिर जो साईं आहे इहो अक़ीदो धारींदे त बचंदे न त तबाह थी वेंदे बचाव कोन थी बुछड़े कंहिं अक़ीदे जे कुन में वञी किरंदे अहिड़े कुन में किरंदे जो कढण वारो कोन हूंदो यादि रखजां बस मेयार धार त मुंहिंजे रसूल करीम सां केतिरी मोहबत हुयसि नबी जो गुलाम सचो आहे या न आहे हबीब सां प्यार अथसि पोइ केर बि हुजे कसे बाशद मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो परवानो सैयदना फारूक आज़म इस्लाम जो अज़ीम जर्नेल मां थो चवां जेकॾहिं इन जर्नेल इस्लाम जे अलम बरदार खे इस्लाम जे तारीख़ मां कढी छॾ त पोइ बाक़ी अंग्रेज़नि खे तूं कहिड़ो मिसाल पेश करे ॾेखारींदे यहूदनि खे कंहिंजो मिसाल ॾींदे त दुनिया जे तख़्ते ते अदालत क़ाइमु करे रिकॉर्ड करे ॾेखारियो अहिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कई जो ख़ुदा जो कसम आहे दुश्मननि बि लिखियो आहे अमीर उमर जे ख़िलाफ़त जे दौर में जंग में शींहं खे ताक़त न आहे जो बकरी खे चंबो हणे हा साईं जेको जानवरनि में अदालत क़ाइमु करे थो सो मुस्तफ़ा जे बच्चनि सां ज़ुल्म कंदो ॻाल्हाए त सही मुसलमान जंहिं नबीअ जे सदके हज़रत उमर जी ॻाल्हि कंदा आहिनि जॾहिं सुबुह जो टाइम थी फजर जी नमाज़ पढ़ी मस्जिद में अची वेहंदो हो छो त तख़्त कोन हा कुर्सियूं कोन हूं कोच कोन हा तॾहिं ते वेही रूह ज़मीन जो बादशाही हलाईंदो मुंहिंजा अदा जमल सुबुह जे टाइम ते तॾहिं ते वेही फ़ैसिलनि जे लाइ माण्हू वटि ईंदा हुआ त हज़रत अमीर उमर अधु कलाकनि जा कलाक अॻ में त रोंदो अखियुनि मां राज़ ज़ारो ज़ार नीर वहंदा हुआ माण्हू चवंदा उमर छो थो रोई अखियुनि मां नीर थो वहाई मुसलमाननि जे रियासत जो तूं बादशाह हुआ अमीर मोमिनीन मुसलमाननि जे स्याह सफेद जो मालिक आहे मोहम्मद जे मुसल्ले जो वारिस आहे नबीअ जे मिंबर जो वारिस आहे तुंहिंजे रोअण जो सबबु अलाए कहिड़ो आहे चवंदो अदा मूंखे उहो ॾियारो बि यादि आहे जो मके जे जबलनि में मां उमर जे कुल्हे ते उठनि जा ॾावण हूंदा हुआ उठनि जूं मुहारूं हूंदियूं जत थी करे कमु कंदो हुउसि अॼु रोआ हिन ॻाल्हि जे करे थो त वाह मोहम्मद जो तो मूंखे तख़्त ते वेहारे छॾियो आओ या न चए थो त उहो वक़्तु मूंखे यादि ईंदो आहे पंहिंजी पोइ हिस्ट्री ॾिसंदो आहियां पंहिंजी पोइ तारीख़ ॾिसंदो आहियां त मुंहिंजो अबो मुंहिंजा ॾाॾा मुंहिंजो ख़ानदान ख़ुदि मां पाण उठ चारिया जत थी रहियोसि ॾावणनि सां मुंहिंजा कुल्हा भरिया पिया हूंदा हुआ मुहारनि सां सॼो ॾींहुं उठनि जे पुठियां वम वम कंदो वतंदो हुउसि हिकिड़े पासे इहो मुंहिंजो हाल हो ऐं हिकिड़े पासे नबी जी दामन झली अथमि त ख़ुदा मूंखे किथे पहुचाए छॾियो हक़ीक़त आहे सच इहो अथव जंहिं नबीअ जी दामन झली तंहिंजा बेड़ा ई पार वल हबीबुल्लज़ी तुरजा शफाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़तहिमी ओ प्यारो नबी जै सैयदना फारूक आज़म जे लाइ रब जे दरबार में दुआ घुरी अल्लाहुम्मा
अय्यदुल इस्लाम बे उमर बिन अल ख़त्ताब। 25 सालन जो नौजवान सिर्फ 39 मुसलमान हल 39 घणा ॾाढे चओ घणा। अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी मस्जिद में हज़ारे वेठा आहियो पर मुंहिंजे हबीब करीम जे आॾो सिर्फ 39 परवाना वेठा सिर्फ 39। कहिड़ो हाल आहे? तलवार कान्हे, तीर कोन्हे, ज़रह कान्हे, ग़रीबी हाल आहे, लिकंदा वतन हुद सिर बचाइनि हुद सिर बचाइनि। हुन जे घर वञनि हुन जे घर वञनि मथां काफ़र ॾिसनि मथां उमैयो ॾिसे मथां फलाणो ॾिसे मथां अबू जेल खे ख़बर पए ग़रीबी हाल आहे। 39 माण्हू आहिनि। महबूब जी ज़ात बाबरकात हज़रत ज़ैद बिन अरक़म जे घर में वेठो आहे। हबीब जी ज़ात बाबरकात उते पंहिंजे 39 सहाबनि सां गॾु वेठो आहे। महबूब जो चाचो हज़रत अमीर हमज़ो 3 ॾिहाड़ा अॻु में मुस्लमान थियो आहे। ज़ैद बिन अरक़म जे घर में नबी करीम जे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था। अबू जेल मके में मीटिंग घुराई आहे। नबी करीम खे ख़बर पई आहे त मूंखे मारण जी साज़िश कनि था। अॼु मशवरो कयो अथई त धीअ जो संग बि ॾियां थो 100 उठ बि ॾियां थो जेको मुहम्मद खे माज़ अल्लाह क़त्ल करे अचे। अॼु मां चाहे 39 माण्हू मुंहिंजो कहिड़ो दिफ़ा कंदा। ओ मौला तुंहिंजो सचो नबी आहियां सचो क़ुरान खणी आयो आहियां। हे ग़रीब मिस्कीन मूंसां गॾु हलण वारा जेके पंहिंजो सिर कोन था बचाए सघनि या अल्लाह हाणे तूं ॼाण त तुंहिंजी मर्ज़ी आहे। मुंहिंजा दा अबू जल ऐलान पियो करे आहे को जो अॼु मुहम्मद जो सिर लाहे चे माज़ अल्लाह त मां हुनखे धीअ जो संग बि ॾियां 100 उठ बि ॾियां। होॾो अबू जेल जो इहो ऐलान आहे। हेॾो वरी मुस्तफ़ा जा हथ खॼी आहे। अल्लाहुम्मा अय्यदुल इस्लाम बि उमर बिन अल ख़त्ताब। ओ मौला मां तोखां हिकिड़ो थो घुरां उमर पुट ख़त्ताब जो मुस्लमान करे ॾे त इस्लाम जी बाह मज़बूत थी पवे। ॾिसो त सही हिकिड़े वीचारे आशिक़ चयो आहे सकीम में उस तरफ़ सरकार के ईज़ा की होती थी और उधर चश्मान अहमद आसियों के गम में रोती थी। स्कीम पई ठहे त नबीअ खे ख़त्म करणो आहे। होॾो नबी पाक रोई रहियो आहे। उधर तो ये इरादा था मोहम्मद को मिटा डाले और उधर ये फिक्र थी उम्मत को दोज़ख से बचा डाले। होॾे इरादो आहे त नबी ख़त्म कयो ऐं होॾे रहमत लिल आलमीन दुआ वेठो घुरे। साईं तोड़े 39 असहाब हा तोड़े मिस्कीन हा तोड़े हथे ख़ाली हा पर मके वारनि खे ख़बर हुई त मुहम्मद अहिड़ो चंड आहे मुहम्मद अहिड़ो सिज आहे जंहिंजे पुठियां अहिड़ा परवाना लॻा आहिनि जे असां वेंदासीं त असांजे आॾो शींहं वांगुरु थी अची बीहंदा। सम्झो था या न? तोड़े कमज़ोर आहिनि पर नबी जे पुठियां एॾो सिर कुर्बान कंदा जो असांखे ताक़त न थींदी। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ वज़ीर अबू जेल बार बार ऐलान पियो करे कंहिंखे ताक़त न आहे 100 उठ वठे को धीअ जे संग वठण लाइ तयारु कोन्हे। शर्त ॾुखियो आहे तोड़े 39 आहे पर जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि कान्हे का परवाना हा परवाना। पुछऊं लतीफ़ खां अबा लतीफ़ खां पुछऊं चए थो पतंगन पह कयो मिड़िया मथे मच पसी लहसन लुचिया सड़िया मथे सच पोसंदा गिचन गच वीचारन विञाया आशिक ज़हर पिया विहु ॾिसो विसकल घड़ो करे ऐं कातिल जा हू हमेशह हेराक लगन लव लतीफ़ चवे फना कया फेराक पुतोड़ी चिकन चाक तब आह नसलन आमसिन। कहीं खे ताक़त नथी जो थे। हज़रत उमर 25 साल जो नौजवान गभरू जान ॾिठई त पोढ़ा पक्का पहलवान बहादुर नाले वारा मैदान खटियूं वेठा हा कोई चुरे ई कोन थो गैरत मूं थी कर इहो कमु मां कंदुसि
इहो कमु मां थो करे अचां, अधु कलाक मोहलत जो, अधु कलाक मके जे घिटीअ में ऐलान थींदो, मआज़ अल्लाह त फलाणो मारिजी वियो। नबी जो नालो वठी चए त अधु कलाक जे अंदरि तव्हां ॿुधो तो घिटी में त फलाणो मारिजी वियो, वञा थो मां। अबू जे लोथी भाकुर पाए पुठी ठपोरे चए थो, ऐं ख़िताब जा पुट, मूंखे तो में ई उमेद हुई, उथी वञ, तुंहिंजे लाइ इनाम आहे। रवानो थियो आहे, तलवार हथ में आहे, सिधो नबी जे तरफ़ रवानो थियो आहे। दग ते हिकिड़ो सहाबी पोढ़ो झूर मिलियो आहे, उन महबूब जी ॻोल्हा में आहे त हबीब अला कहिड़े घर में आहे। रस्ते ते ठाकी आहे, आमो साम्हूं ॾे ख़बर, कुराड़ा काॾे थो वञे, वञा थो नबीअ जी तलाश में। जे तूं काॾे थो वञे, चए मां तव्हांजे नबीअ खे ख़तम करण थो वञा पियो। सहाबी पोढ़ो आहे, कमज़ोर आहे, हथे ख़ाली आहे, हो नौजवान आहे, तलवार हथ में आहे, ख़बर आहे त इस्लाम जो दुश्मन आहे। पर जमल चई त तव्हांजे नबीअ खे ख़तम थो कयां, हुन पोढ़े जे जिस्म में पावर अची वियो, करंट अची वियो, बिजली अची वई। बिजलीअ में बि ताक़त एतिरी कान्हे का, लाल थी चवे थो मर, मतां भुल थी मुंहिंजे मोहम्मद जो मुहाफ़िज़ मुंहिंजो अल्लाह आहे। तूं मुंहिंजे नबीअ खे छा करे सघंदे, पंहिंजो घर त संभार। जंहिं दीन खे मिटाई थो, उहो दीन तुंहिंजे घर में अची वियो आहे। तुंहिंजी सॻी भेण मुस्लमान आहे, तुंहिंजो सॻो भेण आयो मुस्लमान आहे। साईं, तलवार जे आॾो, दुश्मन जे आॾो, हथियार उघाड़े जे आॾो जवाब ॾियणु ज़रूरत आहे। हज़रत उमर जमल इहा ॻाल्हि ॿुधी त जंहिं नबीअ खे मां ख़तम थो कयां, उन जो दीन मुंहिंजे घर में वरी कीअं ईंदो? छा थो चवीं? के सच थो चवां, वञ घर पंहिंजो संभाल, पोइ नबी खे भली मां बसि उतां गोही खाई फेरी ॾेई सिधो घर। ओ मुंहिंजा मिठड़ा, अॻ में भेण मुस्लमान थी आहे, वाह माई भली जायूं माइरूं संदियूं सालहन, माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन, बाक़ी ॿियनि वीचारनि उजागा अजाया कया। उन माईअ तां कुर्बान वञा, मुंहिंजा दाजे का पाण त मुस्लमान थी आहे, पर कोशिश करे करे 4-5 ॾींहं मथो हणी हणी महिनत करे वरी पंहिंजे मुड़ुस खे बि मुस्लमान कयो अथई। मायूं अहिड़ियूं न साईं, हा अॼुकल्ह वारो कमु कोन्हे को त अॻु में माई पुठियां मुड़ुस बेग खणायूं, सिधा ॿई सेनी मां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त थी त हज़रत उमर साईं पंहिंजे भेण खे इन ख़बर ई कान्हे का त मुस्लमान थी आहे। माईअ खे नबीअ क़ुरान पढ़ायो आहे, हाणे माई वरी मुड़ुस खे मुस्लमान करे दर बंदि करे क़ुरान वेठी पढ़ाए। छा पई पढ़ाए? हज़रत उमर साईं दरवाज़े ते पहुतो, चई जाइज़ो वठां, तकड़ न कयां, सोचां, भेण आयो आहे। दर ते कन रखी आहिस्ते आहिस्ते सोचे थो, अंदर सीरुनि में वाझाए थो, अंदरों ॾिठी त बराबरि का शइ हुननि जे साम्हूं आहे। खोलियो वेठा आहिनि, माई पढ़े थी, मुड़ुस खे पढ़ाए थी, कन ते आवाज़ पियो, ताहा मा अनज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा। सूरत ताहा जी तलावत हली रही आहे, माई मुड़ुस खे पढ़ाए रही आहे, भेरा ॼाणे रही आहे, क़ुरान पको कराए रही आहे। मुड़ुस पढ़ी रहियो आहे, अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे रहियो। जमरण खे पक थी आहे त महिल दरवाज़ो ज़ोर सां खड़काई। माईअ जल्दी क़ुरान पाक जूं जेके आयतूं वेड़े सेड़े अंदरि रखियूं आहिनि। दरवाज़ो खोले ॾिसे त उमर बीठो आहे। ओ अदा ॾे ख़बर कीअं आयो आहे? चवे थो मुस्लमान छा हो, तूं बि त मुस्लमान, तुंहिंजो मुड़ुस बि मुस्लमान। जंहिं नबीअ खे मिटाइण जे लाइ इनाम जी आछ थी आहे, इनाम वठण मां वञा थो, मुंहिंजो कंधु झुकाए छॾियो अथव। हाणे हुनखे मां कीअं मारींदुसि, कीअं मारे सघंदुसि? मुंहिंजो सॼो वक़ार ख़तमु करे तव्हां छो मुस्लमान थिया हो? माई चए थी कूड़ कोन ॻाल्हाइबो, मुस्लमान थी आहियां, थी आहियां, थी आहियां। अची थो मारण शुरू करे, भेड़ाए खे मारे, भेड़ खे मारे, ॿिन्ही खे रत करे छॾियईं। जवाब मिले पियो, तोड़ दे तू मेरिया हड्डियां सभी, दामने अहमद न छोड़ेंगे कभी। हॾा भञी छॾ, जान टुकड़ा करे छॾ, छा बि थी पए, रसूलुल्लाह जी दामन वरिती आहे, छॾणी नाहे। ओ मुंहिंजा मारे मारे मारे
थकजी पियो आहे, पर मुंहिंजा भाउ न को भेण ते असर आहे, न को भेणाए ते असर आहे। जॾहिं इस्लाम अंदरि लंघे थो वञे पियो, दीन दाख़िल थी थो वञे पियो, त ॿी का कुवत हटाए कान सघंदी आहे। हज़रत उमर आख़िर तंग थी करे तलवार फिटी करे पघरजी वेही रहियो आहे, ब्लड प्रेशर हाई थी वियो आहे, पाणी पीए थो, दिलि में सोचे थो कूड़ा हुजनि हा, ॿिनि थपनि सां मोटी पवनि हा। न साईं, कूड़ा हुजनि हा त ॿिनि सोटनि सां मोटी पवनि हा। हेॾी मार मुंहिंजी झली अथनि, मां उमिरि जो दबदबो आहे, हे इन जे बावजूद बि हटनि कोन था। ईअं दिलि थी चवेसि उमिरि पक मोहम्मद सचो आहे। छा चयई? पक मोहम्मद सचो आहे। चओ पक मोहम्मद सचो, ॾाढे चओ पक मोहम्मद सचो आहे, पक मोहम्मद सचो आहे। अखियुनि मां लुड़क वहण शुरू थी आहे। भेण सम्झी वई त अधो शिकार थी आयो आहे, असांखे शिकार करण पे आयो। भेण अॻिते वधी गिराटरी पाए थी, अदा छो थो रोई, असांजे फटनि ते न रो, असांजे धकनि ते न रो। चवे थो अधी क़िस्मत ते रोआं थो, अॼु ताईं छो मां परे रहियो आहियां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, ईअं सम्झजां उमिरि जी दिलि तॾहिं पई चए त पक मोहम्मद सचो आहे, जो मुंहिंजे महबूब जी दुआ अर्श खां मथे पार हली वई हुई। नबी जी दुआ अर्श खां मथे हली वई। अल्लाह जे ज़ात बाबरकात अदा क़बूल करे छॾी आहे। हज़रत उमर फारूक भेण खे थो चवे थी, हाणे मां कीअं कयां, नबी वटि वठी हल, क़बूल कंदो अलाए कोन। भेण थी चवे अदा तोखे ख़बर नाहे मुंहिंजो महबूब जो मक़ाम कहिड़ो आहे, त पाए पांद गिचीअ में अंगण जे अचनि, अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि, पोइ तोड़ी लख हुजनि त बि माफ़ियूं मिलंदी में धरा। हली तॾहिं रहमत लिल आलमीन ॾे जो महबूब ॾोरा पोइ बि कोन ॾींदी। भला इहो क़ुरान त ॾेखारियो, छा ॾेखारियो? इहो त ॾिसां। भेण थी चए अञा तूं कलमो कोन भरियो आहे, अञा तूं मुस्लमान कोन थियो आहे, मुंहिंजे नबीअ जो गुलाम कोन बणियो आहे, सरकार जी दामन में हथड़ा कोन विधा थी। जेसी ताईं कलमो भरे नबी जो गुलाम न थींदे भली सॻो भाव आहे, तुंहिंजो एहसास आहे, पर तूं अञा पाक नाहे। मुहम्मद जो कलमो पाक कंदो, पाक थी त क़ुरान ॼाए, न त पलीत खे क़ुरान कान ॾींदसि। नबी खे चई या रसूल अल्लाह उमर थो अचे, ॻाल्हि यादि आहे, उमर थो अचे, तलवार खयूं थो अचे, ख़ैरियात ख़ैर सां अचे, जे न त तलवार बि उमर खां खसबी, सिसी बि उन जी लाहे बि। नबी पाक फरमाइनि था ओ मुंहिंजा शेर, ओ मुंहिंजा चाचा, दरवाज़ो खोले छॾ, परे हटी वञ, क़िबला दुश्मना। पाण फरमाइनि था मां मुहम्मद जी दुआ अर्श चीरे पार पहुची वई आहे। हज़रत उमर मुस्लमान थियण थो अचे। हज़रत उमर पहुचंदो हुयो, पहुचण सां थो चवे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह। काफ़र इंतजार में आहिनि, काफ़र इंतजार में आहिनि। ऐलान थिए, ओ हू ऐलान, इहो ऐलान आहे, पर मुंहिंजा अदा थोरी देरि खां पोइ मके में ऐलान थियो। सभु कंहिं कन आयो, अरे ॿुधऊं ख़ुशी आहे, पर ऐलान कहिड़ो पियो थिए? आहे कंहिंखे पंहिंजी ज़ाल रनड़ कराइण वारी, आहे कंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइण वारा, आहे कंहिंखे सुरतीअ ते रखण वारो। मैदान में अचे, ॿुधो ॿुधो उमर मुस्लमान थी वियो आहे। काफ़रनि जा चाह छिड़ी पिया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, काफ़रनि जी कई कमाई ख़तम थी वई, नबी जो गुलाम मुस्लमान थियो। मुंहिंजे हबीब जी ज़ात बाबरका जी दुआ ख़ुदा क़बूल फरमाइश थी। उन शेर जी शहादत बि मुहर्रम जे पहिरीं तारीख़ आहे। सैयदना फारूक आज़म जी शहादत बि पहिरीं तारीख़ आहे। इहो मुख़्तसिर क़िसो ॿुधायमि, नमाज़ जो टाइम थी वियो। हयाती बाक़ी त सोणे हुसैन जो ज़िक्र हलंदो। अलाह सही शल तव्हां असांखे आल बैत जी मोहबत, सहाबा सां अक़ीदत नसीब फरमाए।
सैयदना उमर फारूक जे ईमान जे सदके खुदा असां में भी गैरत पैदा फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना